नादिन कंदकोट में फुर्ज वारदात दौरान हथियारबंदन फायरिंग कई है, जंहिंजे नतीजे में एक शहरी कतल और एक जणो ज़ख्मी थी पियो है। वधिक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही कंदकोट शहर के कारोबारी मरकज़ फैसल बैंक के साम्हूं जो हथियारबंद फोरू जेके आहिनि उहे हिंदू वापारी के दुकान ते का करे हज़ारें रुपया फुर करे फरार फरार थियण जी जेको आहे उहा कोशिशि कई त शहरनि जूं दाऊं ऐं तूकुनि ते हथियारबंदनि जेको आहे त सरियाम उहो फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण करे हिकु शहरी जेको आहे उहो मारिजी वियो आहे, जॾहिं त हिकु ॿियो जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियल जी जेकी सुञाणप आहे उहा नबी बख्श गंगवार तौरु ऐं ज़ख़्मी जी जेको आहे असद मंगी जे नाले सां जेको आहे उहा थी आहे। लाश ऐं ज़ख़्मी खे जेको आहे हिन वक़्तु अस्पताल कंदकोट जी जेको आहे उहो मुंतक़िल कयो वियो आहे ऐं अहिड़े इतिलाह ते हद जी जेको पुलिस आहे उहे वाक़े वारे हंधि पहुची करे तफ़सील मालूम करे जेको आहे फोरुनि जे पोयां जेको आहे उहा रवानी थी वई आहे। पुलिस जो चवणु आहे त फुर कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ जेको आहे उहो जांच जो अमल जेको आहे उहो शुरू करे ॾिनो आहे ऐं जल्द ई फोरुनि खे जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वेंदो। जी गुलाम रसूल, मेहरबानी।